अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। दड़ो मां सागर दीदार अली कुंबर जी ख़बर शामिल कंदासीं। दड़ो में महांगाई ख़िलाफ़ पोरियतनि जो गाहक आहे अनोखो एहतजाज। आम खाइण पीअण जे शयुनि जे अघनि में घाटे तोड़ वाद ख़िलाफ़ पोरियतनि पारां गाहक आहे अनोखो एहतजाज कयो वियो। दड़े में खमन माछी ऐं ॿियनि पोरियतनि जी अॻुवाणीअ में पंजारे पुल चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। हुननि जो चवणु आहे त अटे समेत खाधे खुराक जे शयुनि जा अघ आसमान ते पहुची विया आहिनि। ग़रीब बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त खाधे पीते जे शयुनि जी अघ घटाई आणी वञे। ग़रीब पोरियतनि तबिके जे माण्हुनि खे बुख मरण खां बचाए सघिजे।